हिमालय पर्वत जहिड़ी दृढ़ता, धवलता ऐं ऊंचाई, सिंधु नदी जहिड़ी निर्मलता, सूरज जहिड़ी तेजस्विता, चंद्रमा जहिड़ी शीतलता ऐं आकाश जहिड़ी विशालता जा धणी हुआ असांजा प्यारा स्वर्गीय दादा झम्मटमल वाधवानी साहब। जैसी ताई जिंदगी संसार में, जैसी ताई जिंदगी संसार में की। विरांगे खां पोइ तव्हां जॾहिं मुंबई में अची पंहिंजो कारोबार शुरू कयो त इन्हनि खे भारतीय जनसंघ मुंबई शहर जो अध्यक्ष ठाहियो वियो। जॾहिं भारतीय सिंधु सभा जी स्थापना हरिद्वार में कई वई तॾहिं तव्हांखे भारतीय सिंधु सभा जो राष्ट्रीय अध्यक्ष ठाहियो वियो। तव्हां स्वर्गीय हशु आडवाणी, पूर्व वित्त मंत्री महाराष्ट्र सरकार सां गॾु विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जी स्थापना पिण कई। अरे झमट तूं छा पियो सोची? तुंहिंजे मन में छा आहे? सिंधियत कीअं बचंदी? सिंधी ॿोली कीअं बचंदी? इन लाइ छा पियो करे? अॼु मुंहिंजे जीवन में सिर्फ़ु ॾींहुं राति इहो वीचार थो हले त सिंधियत ऐं सिंधी कहिड़े नमूने बचंदा, जहिड़े नमूने मूंखे ॾिसण में अथो अचे। सिंधी ॿारनि वटां घरनि मां निकिरी वई आहे, वहिंवार मां निकिरी वई आहे ऐं सिंधियत जो तरीक़ो हलणु चलणु, खाधो पीतो, रहणु करणु बि निकिरी वियो आहे। कीअं बचंदी इहा चिंता बराबरि मूंखे आहे ऐं जॻह जॻह ते वञी इहा चिंता ऐं इहा जागृता फैलाइणु मुंहिंजो कमु। दादा स्वर्गीय झम्मटमल वाधवानी साहब जो नालो सिंधी इतिहास जे पन्ननि में स्वर्ण अखरनि में लिखियलु आहे। सपना सच थींदा आहिनि जॾहिं मन में विश्वास हूंदो आहे। हिकु कंपनीअ जो वाधारो उन जी टीम जी महिनत सां थींदो आहे। इन जो मिसाल आहे सिंधु दर्शन सिंधी टीवी प्रोग्राम जी टीम। ऐं अॼु इन जा 11 साल पूरा थियण जो मनायो वियो शानदार ऐं जानदार जलसो काजल चंदी रामानी जी जी गायकी सां गॾु। होरी खिला मायार तो सा होरी खिला मायार, मनड़ो लगो मन ठार तो सा दिलड़ी लगी आ दिलदार तो सा होरी खिला मायार तो सा होरी खिला मायार। फरवरी 2003 जे ॾींहुं शुरू थियण वारो सिंधु दर्शन तमामु सुठी ॻाल्हि आहे कि सिंधी पंहिंजे संस्कृतीअ खे, पंहिंजे ॿोलीअ खे, पंहिंजे तहज़ीब खे, पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खे कंहिं बि नमूने ज़िंदा रखी सघनि त तमामु ज़रूरी आहे ऐं एकता आणण लाइ इहो हिकिड़ो तमामु सुठो ज़रियो आहे। इन खे हलाइणु खपे, ज़रूरी आहे, न त असांजी सिंधी कम्यूनिटी गुम थी वेंदी। त इन करे को बि चैनल खुरे त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे हुन में। हिंदुस्तान में पखड़ियल सिंधियुनि जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरुनि खे खणी आयो आहियां। रायपुर में झूलेलाल उत्सव मनायो वेंदो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। तू लोकसभा राज्यसभा में जो जाता है, इधर मेरे पास गड्ढे में भी पहुंच गया तुम है। तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। सिंधी असांजो मान आहे, सिंधी असां सभिनीनि जी शान आहे। स्वागत थी करियां सिंधु दर्शन प्रोग्राम में। 21वीं सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी
सॼी दुनिया में पखड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। हिकु खुशबू, हिकु ताज़गी, हिकु सपनो, हिकु सच्चाई, हिकु एहसास, हिकु आस्था, हिकु विश्वास, हिकु सोच। इहो न सोचो त असांजे क़ौम असां लाइ छा कयो, इहो सोचो त तव्हां पंहिंजे क़ौम लाइ छा करे सघंदा आहियो। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। सभ खां पहिरीं ॾेखारियो वियो लश्कारा चैनल ते ऐं पोइ गुर्जरी, साधना, इनकेबल, डीडी भारती, डीडी इंडिया, सिंधी कच्छी टीवी, वीटीवी गुजराती ते हलंदे हलंदे हाणे गुजरात जे GTPL जे सिंधी टीवी ते हर छंछर ते राति 11 लॻे ऐं आर्तवार जो 1 लॻे हलण वारो सिंधु दर्शन न सिर्फ़ हिंदुस्तान बल्कि विश्व में ॾिठो पियो वञे सिंधु दर्शन जी वेबसाइट www.sindhudarshan.com पारां। कंहिं कंपनी जी शुरूआत हिकु ॼणो ज़रूर करे सघे थो, पर उनखे अॻिते वधाइण लाइ, फैलाइण लाइ साथियुनि जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं इन ॻाल्हि में सिंधु दर्शन ॾाढो भाग्यशाली आहे जंहिंखे मुंबई में सुठी टीम आहे ऐं गॾोगॾु हिंदुस्तान जे लॻभॻि 300 इलाक़नि में सिंधियत लाइ निष्काम कमु करण वारनि कार्यकर्ताउनि यानी स्टेट ऐं रीजनल ब्यूरो चीफ्स जो सुहिणो साथ आहे। सिंधु दर्शन खे अॼु हिन मुक़ाम ते आणण में सिंधु दर्शन जे MD श्री हीरू ठरियानी जी सां गॾोगॾु इन जे CEO श्री मुकेश आडवाणीअ जो ॾाढो वॾो हथु आहे। इन प्रोग्राम में श्री गुरमुख जगवानी ऐं श्री हीरू ठरियानी जी पारां असांजे कुझु निष्काम कार्यकर्ता यानी ब्यूरो चीफ जो बि सम्मान थियो, जंहिंमें शामिल हुआ गुजरात जा स्टेट ब्यूरो चीफ श्री जगदीश शहदादपुरी, सूरत जी ब्यूरो चीफ सिमी जगवानी, जोधपुर जा ब्यूरो चीफ श्री जेठानंद लालवानी, पूना मां आयल राजेश सचवाला ऐं इंदौर मां आयल राजेंद्र सचदेव ऐं सिंधु दर्शन जी मुंबई टीम जा CEO मुकेश अडवानी, मीडिया डायरेक्टर कैलाश अडवानी, क्रिएटिव हेड चंदा वीरानी, संजय मंगनानी, कृतिका पंजाबी, अफसाना मुलानी, दीपक शुक्ला। ओ कुड़िए छा थियो? मुंहिंजे मन में हिकु सवाल आहे, छा पुछां? पुछ। सवाल आहे जे गुजरातिन जो आहे गुजरात, जे महाराष्ट्रन जो आहे महाराष्ट्र, जे बंगालिन जो आहे बंगाल, जीअं पंजाबिन जो आहे पंजाब, छो न आहे तव्हां सभिनी जो सिंधिस्तान? चओ। असां सिंधियुनि जो न सिर्फ़ हिंदुस्तान आहे पर आहे जगत में हर हिकु जॻह ते स्थान। इन जे लाइ चवंदा आहिनि खीर में खंड जी तरह दुनिया में सिंधी तय तरह फैलनि त सॼे दुनिया में समाए वञनि, सिमटनि त चांहि में खंड वांगुरु सॼी दुनिया में छाए वञनि।
हू त आहे असां सिंधियुनि खे गॾु मिली करे समाए करे जवाबु ॾियणो आहे हिन सिंधियत जे सवाल जो। त ॾिसूं था सिंधियत जो सवाल। सिंधियत जो सवाल। गुज़िरियल हफ़्ते सिंधियत जो सुवाल पुछियो हो त सचे गीह में छा मिलाए खाइण सां हिॾकी बंदि थी थिए। त सही जवाबु हो ऑप्शन सी माखी। ऐं सही जवाबु ॾियण वारनि मां इनाम खटण वारा आहिनि अहमदाबाद जा निर्मल आसवाणी, बड़ौदा जा किरपाल चंदीरामानी ऐं सूरत जा करिश्मा वरियानी। हिन दफ़े जे सिंधु दर्शन सिंधियत जे सुवाल में मां चंदा विरानी पुछणु चाहींदसि त हाणे ॾेखारियल प्रोग्राम में कहिड़ी राष्ट्रीय राजनीति पार्टीअ हीरू थारियाणीअ खे पंहिंजी मुंबई सिंधी सेल जो अध्यक्ष ठाहियो। ऑप्शन आहे ए बीजेपी पार्टी, ऑप्शन बी कांग्रेस पार्टी या ऑप्शन सी आम आदमी पार्टी। खणो मोबाइल ऐं कयो SMS स्क्रीन ते ॾिनल कंहिं बि हिकु नंबर ते पंहिंजे नाले सही ऑप्शन ऐं एड्रेस सां। असीं वेबसाइट, फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर इन्हनि सभिनी ते हमेशह अवेलेबल आहियूं। त पोइ देरि छा जी आहे। तव्हांजे जवाबनि जे इंतज़ार में सिंधु दर्शन मां चंदा विरानी हाणे इजाज़त ॾियो। जय झूलेलाल। बल्ले बल्ले शोर शराबा। हिकु ॻाल्हि ॿुधाए। बोलो जी बोलो। तू लॻी त पंजाबी पियो पर ॻाल्हाए रहियो आहीं सिंधी। तुंहिंजे फैमिली मां केरु पंजाब मां हूं छा? केरु मम्मी या पप्पा जी? मम्मी। न मम्मी त अजमेर सां हुई भई। त पोइ पप्पा? पप्पा जी त कानपुर सां हुआ भई। अच्छा ईअं। त पोइ तुंहिंजे घर मां कंहिंखे पंजाबी माण्हू वणंदा हुजनि? केरु मम्मी के पप्पा जी के? मम्मी। मम्मी के त वणंदी हुई भगवंती नामाणी। त पप्पा? पप्पा के त वणंदा हुआ परमानंद प्यासी। ओ परमानंद प्यासी जी। त पोइ तुंहिंजे फैमिली में कंहिंखे पंजाबी खाधो वणंदो हुजे? केरु मम्मी या पप्पा जी? पप्पा जी। पप्पा जी के त वणंदी हुई कढ़ी ऐं चावल। त मम्मी? मम्मी के त वणंदी हुई कोकी। त पोइ चौधिया ही ॿुधाए गॾे जा पीउ त तुंहिंजे फैमिली में केरु पंजाब मां आहे कान त तूं पंजाबी कीअं आई? तुंहिंजो नालो छा आहे? कृतिका। पूरो। कृतिका पंजाबी। तुंहिंजो नालो छा आहे? कृतिका पंजाबी। तुझे नालो छा आहे? कृतिका पंजाबी। तुझो नालो छा आहे? छड़ी डिजाए भई मूंखे डिजाए भई त तव्हां त सम्झी विया न। तुंहिंजो नालो छा आहे? न इन जो नालो छा आहे? माया पंजाबी कृतिका पंजाब। जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। दिल दी जिंद